मां रोशनी आया। रोशनी ओडे बिजली 60,000 करंट वाली बिजली अची वई तवे। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। केटिन वारनि जो ड्रामो मुड़स माण्हू जंहिंमें मवाली साहब पंहिंजा अदाकारी जोहर ॾेखारे रहियो आहे। काफ़ी ॾींहंनि खां वठी इन जा टीज़र अची रहिया आहिनि ऐं हीउ कॉमेडी ड्रामो आहे। कॉमेडियन मज़ाया सां ही भरपूर ड्रामो आहे जंहिंजो नालो ई मुड़स माण्हू आहे। लेकिन उन खे बिजली ऐं हेॾो 60,000 ऐं हेॾो रोशनी जा करंट जॾहिं लॻंदा त पोइ कॉमेडी थींदी न ड्रामे में। ऐं मज़ाया ड्रामो आहे। मवाली विच में फाथल आहे हिन रोशनी जे विच होॾो वरी बिजली जेका हुनजी घरवारी आहे। कहाणी बहितरीनु आहे, मश्करी में आहे ऐं काफ़ी ॾींहंनि खां पोइ को मश्करी जो ड्रामो ज़ाहिर थियो आहे। इन सां गॾोगॾु दोस्तो थोरे ॾींहंनि खां पोइ हाणे हिकु जहिड़ा ड्रामो केटिन वारनि जो बि तमामु जल्द साम्हूं अचण वारो उहो बि तयारु आहे। हाणे हिकु जहिड़ा हिन जो नालो आहे मुड़स माण्हू ऐं हीउ बहितरीनु जेको आहे सीरियल ड्रामो आहे। ऐं इन खां पोइ सिंध टीवी वारनि जो ड्रामो बि अची रहियो आहे जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स, उहो बि मश्करी में आहे। यानी हीअ टई जा ड्रामा कॉमेडी में जेको आहिनि ऐं मश्करी सां भरपूर आहिनि। ऐं खिलाइण जे हिसाब सां अगरि तव्हांखे ड्रामो ॾिसणो आहे, पंहिंजो मूड ठीकु करण जे हिसाब सां तव्हांखे को अगरि ड्रामो ॾिसणो आहे त पोइ मुड़स माण्हू ड्रामो ॾिसिजो। इन जो प्रोमो अची चुको आहे। बसि कुझु ॾींहंनि जे अंदरि नए हफ़्ते में इन ड्रामे जी एंट्री थी वेंदी पहिरें एपिसोड जी केटीन ते। ऐं हीअ हिकु बहितरीनु ड्रामो आहे। ऐं दोस्तो उमेदु कयां थो वीडियो तव्हांखे सुठो लॻो हूंदो। जे वीडियो सुठो लॻो आहे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं बि पुॼाईंदा ऐं लिंक इन जी ज़रूरु शेयर कंदा जीअं ॿियनि खे बि अपडेट मिली सघे, को बि हिन अपडेट खां महरूम न रहे। बर वक़्तु अपडेट तव्हांखे खपे त बेल आइकन खे मथां आल ते करे छॾियो। मुड़स माण्हू ड्रामो ॾिसणु न विसारींदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु KTN एंटरटेनमेंट ते। अल्लाह हाफ़िज़।